द सिंधुवर्ल्ड.com की पेशकश। सिंधी ॿोलीअ जी अहमियत सिंधी तॾहिं सम्झंदा सिंधी ॿोलीअ जी अहमियत सिंधी तॾहिं सम्झंदा जॾहिं सिंधी ॻाल्हाइण वारा ज़माने में न हूंदा। लिकाए मुंहुं सभ खां थी शर्मिंदा घुमणो पवंदो लिकाए मुंहुं सभ खां थी शर्मिंदा घुमणो पवंदो जॾहिं ज़माने वारा क़ौम जी आम सुञाणप पुछंदा। अॼु कामयाबीअ जी हवाउनि ते वञनि जेके उॾामंदा अॼु कामयाबीअ जी हवाउनि ते वञनि जेके उॾामंदा सुभाणे पेर उहे तिरनि लाइ आज़ाद ज़मीन जो घिरंदा। कन लटा रखियो नज़र अंदाज़ आज़ाद सटल खे सवे हज़ारे इन जहिड़ी शोहरत जा तलबगार हूंदा। कन लटा रखियो नज़र अंदाज़ आज़ाद सटल खे सवे हज़ारे इन जहिड़ी शोहरत जा तलबगार हूंदा। सिंधी ॿोलीअ जी अहमियत सिंधी तॾहिं सम्झंदा जॾहिं सिंधी ॻाल्हाइण वारा ज़माने में न हूंदा। मां SP सर, गांधी नगर, कोल्हापुर।